अञा पर अच हाणे ॻाल्हि खुली आई आहे सोने रुकने आलम जी त ॿुधाए छॾ हज़रत शाह रुकने आलम के सदर हज़रत शेख सदरुद्दीन आरिफ रहमतुल्लाह अलैह कुरान जो अव्वल हाफिज बणाई। याद रखो अल्लाह जा वली शरीयत खो कुरान खो इल्म खो परे नाए ऐं मदरसन जा पढ़ियल अल्लाह जा वली मदरसन जा पढ़ियल भला न जे कने को ज़माने जो हिसाब अल्लाह जो वली पढ़ियल न हुजे त अल्लाह पंहिंजे तरफां उनखे इल्म ॾेई करे आलिम बनाए छॾे। हज़रत शाह रुकने आलम नंढड़ो हज़रत शेख सदरुद्दीन आरिफ रहमतुल्लाह तआला अलैह हिकड़ो उस्ताद मुकर्रर कयोसि। इहो उस्ताद जेको आहे इहो रुकने आलम खे क़ुरान पाक यादि कराईंदो घुमंदा हा फिरंदा हा सैर कंदा हा त उहो हज़रत रुकने आलम सां उस्ताद गॾु हूंदो शेख सदरुद्दीन आरिफ जे काफ़िले में। पोइ हिकिड़े ॾियारे ते झंग में जो विया त उस्ताद अञा कोन आयो शाह रुकने आलम रहमतुल्लाह तआला अलैह जो आॾो हिकिड़ो हरड़िन जो वक़्तु धड़ो आॾो गुज़रियो। हज़रत शाह रुकने आलम नंढड़ो जो हो त उन्हनि हरड़िन मां हिकिड़ो नंढड़ो हरणी जो बचड़ो हो उनखे जो ॾिठई त नंढड़े हज़रत रुकने आलम खे वणी वियो जो सुभान अल्लाह। हेॾा उस्ताद मोटी आयो उस्ताद अचण सां चयो बाबा रुकने आलम सबक ॿुधाए। हज़रत रुकने आलम सबक ॿुधायो पर ज़िंदगी में पहिरों दफ़ो सबक कचो अॻे कॾहिं ईअं कोन थियो। हिकु दफ़ो उस्ताद ढेरो ॿुधो सबक कचो वरी ॿियो दफ़ो ॿुधई सबक कचो पर उहे उस्ताद आम उस्ताद कोन हा उहे कामिल उस्ताद हा। उस्ताद समझियो त साईं नंढड़े जी जेका दिलि आहे ऐं ज़हन के ॿिए पासे हलियो। पुछी बाबा रुकने आलम छा सबब आहे छाजे करे कॾहिं ईअं कोन थियो आहे सबक कचो कॾहिं कोन ॿुधायो थी अच्छा थियो आहे। हज़रत रुकने आलम फरमायो ओ हरणीअ जो बच्चो मांखे वणी वियो आहे उहो मांखे वठी ॾियो त पोइ तोखे थो सबक ॿुधायां। हज़रत रुकने आलम जेड़ी मलाई इहा ॻाल्हि फरमाई पाण सदर वालिद गिरामी हज़रत सदरुद्दीन आरिफ रहमतुल्लाह तआला अलैह हज़रत सदरुद्दीन आरिफ आयो हज़रत रुकने आलम जी ॻाल्हि उस्ताद कया क़िबला नंढड़ो साहबजादो हीअं थो चवे पाण फरमायो का वॾी ॻाल्हि नाहे। हज़रत सदरुद्दीन आरिफ उठी बीही करे सॾु कयो पाण फरमाए थो ओ छंग जो हरड़ियो मां सदरुद्दीन आरिफ तव्हांखे हुकुम कयां थो जेको बचड़ो रुकने आलम खे वणी वियो आहे उहो मां वटि अची करे पेश कयो। हज़रत सदरुद्दीन आरिफ जेड़ी महिल इहो ऐलान कयो हेॾां बहरनि जा वण टिणनि जा बहरनि जा थण हलंदा आया हेॾां बहरनि जा थण हलंदा आया उहे हरड़नि जा धण पंहिंजा नंढड़ा बचड़ा सोने सदरुद्दीन आरिफ वटि पेश कनि पियो चवनि पियो सोना जेको बि तोखे बचड़ो वणे इन तुंहिंजे बचड़े रुकने आलम तां कुर्बान हज़रत रुकने आलम हज़रत सदरुद्दीन आरिफ रहमतुल्लाह तआला अलैह पाण रुकने आलम को पुछो बा केड़ो बचड़ो है मां तोखे वड़ियो हज़रत रुकने आलम फरमायो ओ इहो हरड़ीअ जो बचड़ो मांखे वड़े थो उनखे सॾु फरमायो। हज़रत रुकने आलम जे आॾो आंदो सोने रुकने आलम उन जे मथां हथड़ो घुमायो थोड़ी देर साहबजादो उन सां खेॾियो खेॾण खां पोइ फरमाइनि था हाणे इन हरड़ीअ खे इजाज़त आहे भले जंगले हली वजे। हज़रत रुकने आलम उन हरड़ीअ जे बच्चे जी पुठी ठपी करे हीअं करे फरमायो हलो अल्लाह जे नाले सां वा हरड़ी कुंडती बि वञे पई पर फसी ज़ुबान सां चवंदी पई वञे ला इलाहा
लगी वयो, ज़ुबान अब खुली वई त ज़िक्र बि जारी थी वयो। या अल्लाह जे वली जी सोहबत जो जानवर ते असर वा, तोखे ॿुधायूं त पीखे ते बि अल्लाह जे वली जी सोहबत जो असर पयो, जानवर ते बि पयो। अदा तूं त अशरफुल मखलूकात आहीं, अल्लाह जे वली जो असर वठण तुंहिंजो कमु आहे। अल्लाह वारा नज़र सां रंगे छॾींदा। तो छो न ज़िंदगी तब्दील कई आहे? तोखे छा सॼी उमिरि सुन्नी बि सॾायो अथई, सॼी उमिरि अहले सुन्नत सां ताल्लुक़ में रखियो अथई, पीरनि खे बि मञे थो, बेपीरो कोन्हे, मुर्शिदनि वारो बि आहीं, पर आख़िर तुंहिंजो ज़ाहिर छो नथो मटिजे? सालनि खां ॾिसां थो अञा ताईं उहो ई ॾाढी कूड़ियो लॻो पियो आहे। सालनि खां ख़बर आहे त अञा ताईं निमाज़ी कोन बणियो आहे। सालनि खां ॾिसूं था त जेके ग़लति आदतूं आहिनि उहे किना कम छॾे कोन थो। सबबु छा आहे? इन जो मतिलबु या त कमी तो में आहे, अल्लाह जे वलियनि जे दर ते खोटी आहे, कोन उन्हनि वटि जेको ईंदो आहे अल्लाह वारा उनखे अॾे छॾे। थोरो मटाइण जी कोशिश कर पंहिंजे पाण खे। अहिड़ा भला प्रोग्राम सदिन खां ॿुधे थो, सालनि खां ॿुधे थो, अल्लाह वारनि जी वाट ते छो थो हले? अब मां तव्हां खां पुछां थो, अल्लाह जा वली कामयाब आहिनि या नाकाम आहिनि? जंहिंखे एतबार आहे चवे थो कामयाब, हथ मथे करे कामयाब आहे। पोइ अल्लाह जे वली जे करे कामयाब आहे त पोइ उनजे वाट ते छो था? उहा वाट छो था वठो? उन तरीक़े से छो था हलो? मां दुआ थो कयां, अल्लाह तोखे जीअं सीने में अल्लाह जे वलियनि जी हुब ॾिनी आहे, अल्लाह कदो उन्हनि जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। वरी वरी सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सचो सुभान अल्लाह। अल्लाह जो वली मां ॻाल्हि हितां शुरू कई त अल्लाह जो वली बेअमल न हूंदो आहे, शरीयत जो पाबंद हूंदो आहे। हज़रत सैयदना अब्दुल लतीफ़ भेटाई खे सुञाणो? सभु कोन था सुञाणो? सभु सुञाणो। ओ हज़रत अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैहि। सचो सुभान अल्लाह। हिकड़े दिहाड़े ते उन्हनि जे वालिद घर जो आया। घर में पुछूं त अब्दुल लतीफ़ काथे आहे? घर वारनि चयो त अब्दुल लतीफ़ ॿाहिरि हलियो वियो आहे। ॿाहिरि गुज़रियो, ॿ गुज़रिया, ॾींहुं गुज़रियो, हज़रत अब्दुल लतीफ़ भेटाई जी ख़बर नाहे काथे आहे। उन्हनि जो वालिद गिरामी ॿाहिरि निकितो आहे। पुछाईंदो अची करे माण्हुनि खां पुछई, अब्दुल लतीफ़ तव्हां काथे वेंदे ॾिठो आहे? हिकिड़नि बकरारनि हज़रत अब्दुल लतीफ़ लाइ चयो आहे, असां ओ हिन भिट वारे पासे ॾे हज़रत अब्दुल लतीफ़ खे वेंदे ॾिठो आहे। हज़रत अब्दुल लतीफ़ जो वालिद गिरामी पेर खणंदो अचे, निहारे त छा थो ॾिसे? हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो सिर मुबारक सजदे में आहे। ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जी लोली लगी पई आहे, मथां वारी वरी वई आहे। जो सुभान अल्लाह। सिर सजदे में आहे ऐं हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई जी ज़ुबान अल्लाह जो ज़िक्र जारी आहे, मथां वारी वरी वई आहे। मथां अची करे उन जे वालिद साहब चयो आहे, गुली गुली तो लटियो लोड लतीफ़ जो। जेड़ी महिल मथां बीही करे वालिद साहब ईअं चयो आहे, हेठां वारीअ मां हज़रत अब्दुल लतीफ़ जवाब ॾिनो, पई खणे पसण कारण प्रिय जे। ओ बाबा मां मोह कोन आया,
मां जिंदा आया साह अञा हलर पया पर पसण कारण प्रिय जे अल्लाह जो दीदार नसीब थे अल्लाह जे हबीब जो दीदार नसीब थे उन जे लाए अञा जेरो आया उन जे वाले साहब उता हजरत अब्दुल लतीफ बिटाई के उठारियो उठारे करे ची करे घर अची करे ची सभा हिते वे एडी इबादत न कर इया न कर मेहरबानी फरमाए थोरो पंजे जान जे मथा रहम फरमाए थोरो आराम फरमाए कुछ इबादत कर वरी हजरत अब्दुल लतीफ बिटाई घर जो आयो त वरी रिली बेढ़े करे सुम्ही रहो आजो सुभान वरी हुन जे वालिद साहब ॾिठो अजीब कैफियत हुते सुतो पयो हुते सजदे में पयो मथा वारी अची वई हुते ज़ुबान तां ज़िक्र बंद कोन पियो थे हिते वरी घर में आयो त सुतो पयो हुन जे पीउ मथा बीही करे चयो सुता उथी जागो निंड न कजे तेरी तो भायो साणी हो अथई माछा दे जो बागो कोई सुल्तानी सुहाग निंडो कदे न मिले वाले साहब मथा बीही करे ये चयो हजरत अब्दुल लतीफ बिटाई अंदरा जवाब ॾिनो तन तस्बीह मन मड़ियो दिल दबूरो चंचड़ तंदू साईं तलब जो वहदत सुरह वजल वहदहु ला शरीक लहू इहो राग रगुल कोई सुताई सुहल निंद्र इबादत जन जी बाबा साईं तोड़े जो सुतो पयो आया पर सुमण जे बावजूद अल्लाह जे ज़िक्र खां गाफिल कोन थियो हिन वक्त में हिन 15 सदी में वॾो वैल थी वियो हजरत अब्दुल लतीफ बिटाई अल्लाह जणो ईअं था महसूस कराए जणो बेनिमाज़ी हो शरीयत जो मुखालिफ हो जणो नऊज़ बिल्लाह सॼो ॾींहुं नंढो कुंडो हूंदोसि घरड़ घोट हूंदीअसि यक तारो हथ में हूंदोसि मां तोखां पुछां थो अब्दुल लतीफ बिटाई मदीने वारे मीर जो आशिक़ आहे या न अल्लाह जो वली आहे या न जे कदे अल्लाह जो वली त अल्लाह जो वली ये भंग जे वेठो कोन हूंदो अल्लाह जो वली बेनिमाज़ी कोन हूंदो ज़हन मां इहा ॻाल्हि कढी चंद अब्दुल लतीफ बिटाई को शरीयत जो मुखालिफ अब्दुल लतीफ बिटाई सचो पचो अल्लाह जो वली बि आहे ऐं कादरी सिलसिले जो वॾो बुज़ुर्ग जेकॾहिं कादरी न हुजे हा त ईअं छो चवे हा मीरा शाह मदद कर अची औखीअ मेर लिल्लाहि लतीफ चवे भर पाज़ीअ दे पेर कोई औलाद अली शेर करका बाढ़ मुरीद दे मीरा शाह मदद कर मुझी ताह सुनी दादी आई अब्दुल लतीफ जो तू हसनी पी रहा दी हणे हसनी पी रहा दी अची करका बाढ़ मुरीद दे अब्दुल लतीफ बिटाई शरीयत जो मुखालिफ न आहे हजरत अब्दुल लतीफ बिटाई रहमतुल्लाह ताला ने दीन जो मुखालिफ न आहे बल्कि हजरत अब्दुल लतीफ बिटाई अल्लाह जो वली जेको वली हूंदो वो शरीयत जो पाबंद हूंदो अल्लाह के राजी कयो रब के राजी कयो अल्लाह ताला सा लम लगायो जने लम लगायो त लम लगाइण सा अल्लाह कुरान में ऐलान कयो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लाह ताला फरमायो खबरदार खबरदार या गाल याद रखो जेके मोजा दोस्त हन उनन के न को हित खौफ वा न को अगे जहान में गमगीन थी इन जे करे मां इन गाल ते घणो जोर दिनो त जीअं तहां जे दिल में दिमाग में या गाल वेहे त अल्लाह जो वली शरीयत खां परे न हूंदो ऐं शरीयत खां मथे बि न हूंदो अल्लाह जो वली शरीयत ते हलंदो हाणे त थी वियो वैल चवां न सचो या न चवां मता चिड़ी पाओ हाणे थी पयो वैल अगे ईअं कोन हो हाणे त इश्तिहारनि में बि लिखिजे थो वलियो इब्ने वलियो पाण था लिखणा आहिनि इश्तिहारनि में वलियो
अब अल्लाह जो वली पंहिंजो पाण लिकाईंदो आहे या पढ़ाईंदो आहे? अलायो कम त घणनि माण्हुनि इश्तिहार छापण वारनि बि कयो आहे न। वली बिने वली अब वली जो पुट त आहे पर हिन खे विलायत आहे तोखे कंहिं इतलाह कयो SMS आई मिस कॉल आई कंहिं ॿुधायो ऐं पीर सगोरा बि झलनि कोन था। अलाह हिदायत ॾे सभिनी खे। इते ढरा थी इते ढरा थी आहे त हाणे मौलवी चिड़ियो चिड़ा कोन थो बाबा। मां चवां थो त ग़लति खे ग़लति असां न चवंदासीं त केरु चवंदो ईअं न। इन जे करे असां वरी घणनि माण्हुनि खे वणंदा बि कोन्हियूं छो जे बाबा हे पर ॻाल्हि मुंहं ते फड़काए थो ॾिए ॻाल्हि सिधी थो करे मुड़े बि कोन थो शर्म बरोच ॻाल्हि पंहिंजी बरोचकी थो करे। दादा मूंखे बरोचकी जी का बि ज़रूरत कान्हे। मूंखे को कंहिंखां ॾोकड़ वठणा कोन्हनि न को ॾोकड़ मूंखे ॾियणा पर यार जेका महबूब मदीने वारे जी शरीयत जी ॻाल्हि आहे उहा त करणी आहे न। उनखे त कोई बाक़ी को नाराज़ थो थिए भले अल्लाह नाराज़ थिए ख़ैर आहे। पर मां अर्ज़ु एतिरो आहे सुन्नत जे माण्हुनि खे करणु चाहियां महिरबानी कयो इहे वली इब्ने वली वारा इश्तिहार पंहिंजे लाइ न छपरायो। महिरबानी करे पंहिंजे लाइ न लिखो। मूंखे बि कंहिं माण्हू लिखियो मूंखे वञे लाड़ वारे पासे हिकिड़ो जलसो हो हुन में मां इश्तिहार कोन ॾिठो उते वञी करे पहुता भित ते ॾिसां वली इब्ने वली। मां चयो बाबा हे कहिड़ो कर कयो था इन में त को बि शब्द कोन्हे त सुल्तानुल वाइज़ीन शेर मुस्तफ़ा मर्द कलंदर वक़्त जो काबिल वली आहे। इन में को शक आहे ई कोन इन में शक कोन्हे। पर मूंखे वली छो लिखी वली इब्ने वली वली वा वली जो पुट आहे पुट वारी ॻाल्हि त कई हद ते ठीकु आहे मुफ्ती अब्दुर्रहमान जो मां पुट आहे पर यार मां त वली अदा वली जेके पंहिंजे पेरनि में जुती पाइनि उन जुतीअ खे जेका मिटी लॻे फ़कीर उन खां बि घटि वाला जे वलीअ जो शान रब बुलंद फरमाए। इन जे करे कहर न कयो इश्तिहार छापण में एहतियात कंदा कयो। ॿिया लक़ब ॾियो भला भला लक़ब पिया पीर तरीक़त वग़ैरह वग़ैरह लक़ब ॿिया बि जाम पिया ॼण में को आहे बि कोन्हे लक़ब खां असां कोन था झलियूं पर महिरबानी कयो। हाणे त कमु अञा टिपी वियो आहे हिकिड़नि वरी गौसे आज़म सॾाइणु शुरू कयो। जॾहिं तव्हां ब्रेक न ॾींदव ब्रेक हद में न ॾींदव त पोइ कमु टिपंदो न पोइ हर कंहिंजी मर्ज़ी आहे। अब हुन वली लिखायो चई मां गौस थो लिखायां वरी ॿिए जो त तव्हां छॾियो सभु पाण में वेही करे विढ़ो मां गौसे आज़म थो सॾायां। अहिड़ा बि माण्हू पोइ अदा जेकॾहिं हक़ इन्हनि खे न चऊं हेॾे निहार पोइ सुन्नी पंहिंजी ॻाल्हि यादि रखजांइ अल्लाह इहे इज़तूं विरहाइण वारो आहे अता करण वारो आहे। जेकॾहिं दुनिया में गौसे आज़म आहे त हिकिड़ो आहे जंहिं जवान जो नालो अब्दुल कादिर जीलानी। गौस थी सके थो गौसियत हिकिड़ो मक़ाम आहे गौस अल्लाह कंहिंखे बढ़ायो हर पंहिंजी मर्ज़ी असांखे एतिराज़ कोन्हे गौस थी सके थो पर गौस आज़म न गौस आज़म हिकिड़ो आहे जेको बगदाद वारो चओ अब्दुल कादिर जीलानी इन जे करे हर शइ खे पंहिंजे हद में रखो हद में रखंदव त इंशाअल्लाह फ़ाइदो थींदो। हदूं किरास न कयो हर शइ खे पंहिंजे हद में रखो उन हद में हलंदव त तव्हांजो भलो आहे तव्हांजे बचनि जो भलो आहे। मां वली सॾाइणु शुरू कयो न हे जेको मां सां खलीफ़ो छोकिरो साण आहे न जेको मूंखे पाणी पीआरींदो आहे रस्ते में इहो बि सुभाणे चवंदो आहे मां वलियो वरी इश्तिहार इहो बि छपराईंदो चवंदो वलियो शागिर्द वली कमु टिपियो न वरी हिन वटि जेको पढ़ंदो उहो चवंदो शागिर्द वलियो पोइ त काइनात में कुल पिया तव्हां वलीअ घुमंदव माण्हू केरु बचो मां ग़लति थो चवां सच थो चवां बाक़ी खणी अॻे भेरे चना फ़क़ीर न घुराइनि पर हक़ सच त ॿुधो आहे। ॻाल्हि जेका आयो आहे त कयां न तव्हां सां महिरबानी कयो अहले सुन्नत व जमात ते रहम कयो हर शइ खे पंहिंजे हद में रखो। आलिमनि सां घुरनि असां फ़क़ीर असां त आलिम आहियूं कोन मां त हिकिड़ो तालिब आहियां मिड़ई वॾनि जे नाले ते कमाई ते पियो हला न को मां वटि इल्म आहे न को फ़हम आहे न को फ़न आहे न को फ़रासत आहे कुझु कोन्हे मां त वॾनि जे नाले ते पियो हला अलाह वारनि जे आसिरे ते पियो मिड़ई पल जा मिस्कीन माण्हू आहियां पर मां चवां थो त हर शइ जॾहिं हद में हूंदी इंशा अल्लाह ताला सुणाई बि थींदी रब राज़ी थींदो।